सोबोदेरो खां ख़बर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो लॻ ॻोठ चक्कर वारियासो जी रहवासी ज़ख़्मी औरत फामीना ज़ाल मक़बूल मंगणेजो कलसूम खातून ऐं मुख़्तियार खातून तालका प्रेस क्लब सोबोदेरो पहुची भाइटनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते फामीना खातून दाईंदे चयो त मां पंहिंजे भाउ साइथ मंगणेजो जे घर वञी रही हुयसि त मुंहिंजे भाइटनि प्यास अली मंगणेजो अरशद अली पुट अज़ीज़ुल्लाह मंगणेजो अची मुंहिंजो रस्तो रोकियो ऐं मूंखे अगवा करण जी कोशिशि कई, जंहिं ते मूं रड़ियूं कयूं त मूं मथां हमिलो कयो। हुन चयो त मुंहिंजा भाइट असांजे पीउ जी ज़मीन मां पिणु हिसो नथा ॾियनि ऐं असांजे ॿिनि भाइरनि खे पिणु हिरासा करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त साॻियनि जवाबदारनि मुंहिंजी ॿी भेण कलसूम मंगणेजो मथां कुझु टाइम पहिरियां तशदुद कयो हो। अहिड़ी एनसी सोबोदेरो थाणे ते दाख़िल कराई आहे ऐं सोबोदेरो थाणे तां इलाज लाइ लेटर पिणु वरितो आहे, पर पुलिस हिन महिल ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पीओ जी ज़मीन मां हिसो ॾियारे हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हमलो करे रस्ते में उनके तमाम घणा औज़ारनि जा धक बि हया, उनके गीले कमर में अलाए मारन पिया उपटे यागवा कंस ऐं उन्हनि सां केतिरा क्रिमिनल माण्हू गॾु हा। गॾु औज़ारनि सां मुंहिंजी भेण अकेली उन जा सिर्फ़ पंहिंजा नंढड़ा ॿार मासूम हुया, जंहिंसां ज़ुल्म थी रहियो आहे। उन जो अदल ऐं इंसाफ़ असांखे खपे। ऐसे सोबेदेरो मुंहिंजो